मेहरबानी भाई यासिर तव्हांखे ख़बर आहे त हिकु साल अॻु इन महीने में मई वारे महीने में जेको सहाफ़ी आहे असांजो जेको आहे नसरुल्ला जो गॾाणी हिकु साल अॻु उन ते हिकु कूड़ो FIR दाख़िल कयो। उन खे सेंट्रल जेल हैदराबाद मुंतक़िल कयूं। पूरो हिकु महीनो लगातार सेंट्रल जेल अंदरि उनखे सख़्तु तशद्दुद कयूं, 3rd डिग्री इस्तेमालु कयूं, उन ते कूड़ो FIR दाख़िल करे उनखे जेल मोकिलियूं। उन खां पोइ साल गुज़री वियो। इन ई महीने में साॻे मई वारे महीने में असांखे उनजो लाश ॾिनो वियो। हीउ हिकु नसरुल्ला जो लाश न आहे, हीउ पूरो सिंध जो शऊर जो लाश आहे। सिंध में अक्सर जेके सहाफ़ी आहिनि जेके गैर महफ़ूज़ बणियल आहिनि, पाकिस्तान में जेको सहाफ़त जी जेको किरदारु आहे उन खे ख़ामोश करण जे लाइ उन ते हमला कया था वञनि, उनजो आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि कयो था वञनि। असां केसि ताईं सिंध जा जेके नौजवान जेके गबरू जेके सहाफ़ी आहिनि उनजो लाश खणंदासीं। सिंध हुकूमत 4 ॾींहं, अॼु चोथों ॾींहुं आहे ज़री घटि, कल्ह नसरुल्ला जेको वफ़ात करे वियो। 4 ॾींहं थिया हमले खे, हिन महिल ताईं को हिकु जवाबदार गिरफ़्तार न आहे थी सघियो। सरदारी निज़ाम असां वटि मुंतक़िल कयो आहे। असां वटि सिंध में करप्ट जेको सरदारी निज़ाम आहे उनजे ख़िलाफ़ु केरु ॻाल्हाए थो त उनजो आवाज़ु बंदि करण लाइ उन ते हमला कया था वञनि, उनखे मारियो थो वञे, उनखे गोलियूं हयो थो वञे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां चिता था ॾियूं सिंध हुकूमत खे त अवामी आवाज़ टीम पारां सुत पारां सूमर खां वठी एतिरा जो ऐलान कयो आहे। जेकॾहिं नसरुल्ला गॾाणी जो जेके क़ातिल गिरफ़्तार न कया विया त CM हाउस जे अॻियां असां एहतिजाज कंदासीं, गवर्नर हाउस जे अॻियां एहतिजाज कंदासीं। असां पूरे पाकिस्तान में एहतिजाज कंदासीं, न सिर्फ़ु सिंध में पर पूरे पाकिस्तान में एहतिजाज कंदासीं। जेसीं क़ातिल जेके रहसन क़ातिल जेके गिरफ़्तार न थींदा, जेसीं असां ख़ामोश न रहंदासीं।